नासिन सईदाबाद हल्के में तासिन बरसातनि इसे नालो उतरण सबब बुॾी वियल ॻोठनि मां हेल ताईं पाणी निकाल नाहे थी सघियो, जंहिं ख़िलाफ़ रहवासी 15 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो आहे। इसकी रिपोर्ट वक्त भलेनू काका चौक ते मौजूद आहियूं। तेलका सईदाबाद बरसात मुतासिर उन्हनि जी 4 यूसन जे पारां हिते एहतजाज कयो वियो आहे। नौजवान शोएब काका तरफ़ां एहतजाज कयो आहे। मुकमल चौधारी पानी आहे उनजो मुतालबो आहे त असांजो जल्द में जल्द पानी कढायो। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं। ॻोठनि मां पाणी कढायो, असां ॾाढो मुतासिर थिया आहियूं। मुसलसल असां एहतजाज कया आहिनि AC ऑफिस जे अॻियां, DC ऑफिस जे अॻियां, नेशनल हाईवे ते, मेराण हाईवे ते मजबूरन असां हाणे एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। ऐं असांजे हिननि एहतजाजनि मां चूंडियल नुमाइंदनि खे या इंतिज़ामिया खे का बि कन ते जू नथी सुरे। असांखे हिते सरकारी सामान न खपे, असां कुरान पढ़ो, स्कूल पढ़ो, असां घर खपे, मस्जिदूं असांजा घर किरी पिया आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे ॻोठनि मां पाणी कढाए ॾियो। असांजा जेके बि कैंपुनि में मुतासिर आहिनि ॻोठ असां पंहिंजे घरनि में वापसि वञूं। 2 टे असांजा नंढड़ा शहीद थी विया आहिनि इन पाणी जे विघे, माल मरी वियो आहे। असांखे सिर्फ़ु कुझु बि न खपे, असांखे पाणी कढाए ॾियो। मेन मुतालबो ऐं उन पुरज़ोर अपील असीं इन ॻाल्हि था करियूं त ही पाणी नेकाल कोन्हे, पहिरियों पाणी नेकाल करण सां असांजा ॿिया मुतालबा पूरा थी वेंदा। रोज़ ई असांखे टटा ॾियो हलिया वञनि था त बाबा सुभाणे था करियूं, 8 ॾींहं खां 5 ॾींहं असांजी मीटिंग बने, हिन मीटिंगूं ख़तमु कोन थियनि। असांजो हर शइ रुली वई आहे, हर शइ बर्बाद थी वई आहे। ऐं हिननि जो जेको आहे इहा आहे बसि मीटिंगूं करियूं पिया, ॾिसूं पिया, सोचूं पिया, बसि इहा ॻाल्हि आहे त इहो असांजो मुतालबो हल कयो वञे। हींअर त गर्मी आहे, गर्मीअ में त तमामु घणी मुश्किलात आहे। दरबदर थी विया आहिनि माण्हू, वीचारा ग़रीब ॿारड़ा आहिनि। हेॾनि मच्छरनि में बीमार असांजा माण्हू हिते वीचारा मरी रहिया आहिनि। कंहिंखे को अहसासु कोन्हे को। मुतालबा मेन त असांखे पाणी कढाए ॾिनो वञे। तव्हांजी वॾी असां ते एहसान थींदा। न को असांखे कटा घुरिजनि, न को असांखे टे घुरिजनि, असांखे पंहिंजा घर घुरिजनि जिन में असांजा बछड़ा अॼु क़ुर शरीफ़ न पढ़ी रहिया आहिनि, न तइलीम उन्हनि वीचारनि जी। असां पंहिंजा बच्चा वठी रोडनि ते दरबदर थी रहिया आहियूं। ख़ुदा रहम कयो असां ते, जीअं असां पंहिंजे बच्चनि सां वञी पंहिंजे घरनि में रहूं। बरसात मुतासिरनि जो इहो मुतालबो आहे त असांखे कंहिं राशि कटे जी ज़रूरत कान्हे। असांखे हितां पाणी निकाल कराए वञे त जीअं असांजा बच्चा पंहिंजे घरनि में वापसी वञी ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन साहिल किरियो सां गॾु रियाज़ किरियो, धरती TV न्यूज़ सईदाबाद।